कोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचड़ कंधकोट तंगवाणी करमपुर गोसपुर ऐं ॿियनि शहरनि में सकाफ़ती रैली जोश ऐं जज़्बे सां कढी वई। पूरी सिंध जा कंधकोट करमपुर गोसपुर बख्शापुर तंगवाणी ॿियनि शहरनि में बि सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ सकाफ़ती रैली SUP SDP क़ौमी अवामी तहरीक जिस्कम कारकुननि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां कढी वई। इन रैलीअ में शहरियुनि वॾे अंग में शिरकत करे पंहिंजे सकाफ़ती मुहबत जो भरपूर मुज़ाहिरो कयो। रैलीअ में शरीक माण्हुनि सिंधी सकाफ़ती लिबास टोपियूं ऐं अजरकूं पाए सिंध जे रिवायतुनि खे उजागर कयो। उन मौक़े ते रैलीअ में शिरकत कंदड़ जोश ऐं जज़्बे सां पंहिंजे सिंध हुजण ते फ़ख्र जो इज़हार कंदे चयो त सकाफ़ती ॾियारो न रुॻो सिंध जी शान ऐं अज़मत खे उजागर करे थो, पर उहो पूरी दुनिया आॾो असांजे सकाफ़ती सुञाणप खे बि पिण पेश करण में जो बहितरीन ज़रियो आहे। शिरकत कंदड़नि वधीक चयो त अहिड़ा सकाफ़ती प्रोग्राम नौजवान नस्ल में पंहिंजी धरती सकाफ़त ऐं ज़बान सां मुहबत ऐं ॿधिय जो जज़्बो पैदा करण में अहम किरदारु अदा कनि था। रैली दौरान शरीक शहरियुनि सिंधी सकाफ़त खे उजागर करण लाइ वधीक अहिड़नि प्रोग्रामनि जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो।